अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो जो टॉपिक आहे सिंध जो मशहूर सूफ़ी फ़नकार मांझी फ़क़ीर ते। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध जो मशहूर सूफ़ी फ़नकार मांझी फ़क़ीर हिकु सॉन्ग ॻायो आहे। उहो सॉन्ग सिंध जे मशहूर फ़नकारनि पिणु ॻायो आहे। दोस्तों, उहो सॉन्ग घणो वायरल थियो आहे, उन खां पोइ सिंध जे मशहूर फ़नकारनि पिणु हाणे ॻायो आहे। दोस्तों, मां तव्हांखे उन्हनि फ़नकारनि जा नाला बि ॿुधाइण वारो आहियां ऐं उन सॉन्ग जा ॿोल बि हिन वीडियो में अॼु मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। अॼु मां तव्हांखे इहो ॿुधाइण वारो आहियां त सिंध जे मशहूर सूफ़ी फ़नकार मांझी फ़क़ीर जो कहिड़ो सॉन्ग आहे जेको घणो मशहूर ऐं घणो वायरल थियो आहे ऐं पिणु वरी फ़नकारनि हाणे ॻायो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जीअं तुफ़ैल ख़ान संजराणी, आफ़शां ज़ैबी, ख़ालिद हुसैन भट्टी, शाज़िया मारवी, ससुही बलोच, खुशबू लेगारी पिणु हिन सॉन्ग खे ॻायो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हुन सॉन्ग जा ॿोल कहिड़ा आहिनि। दोस्तों, हुन सॉन्ग जा इहे ॿोल आहिनि, यार तेरे इश्क में जफ़ा भी है वफ़ा भी है। दोस्तों, इहो सॉन्ग घणो वायरल थियो आहे। सिंध जे मशहूर फ़नकार मांझी फ़क़ीर जो इहो सॉन्ग मशहूर थियो आहे। उन खां पोइ काफ़ी सारनि फ़नकारनि ॻायो आहे। दोस्तों, अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।